बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नई वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सबक दूसरा पढ़ेंगे क्लास 4 से। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक की तरफ। सबक बियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व सहाबिही वसल्लम। हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीय्यीन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व सहाबिही वसल्लम। तर्जुमो: हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आखिरी नबी ऐं रसूल आहे। संदने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदने आल ऐं असहाब सगोरन रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे, जिन मक्के शरीफ में जावा। संदने ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन जो नालो मोहम्मद रखियो। संदने वालिदा बीबी आमिना रज़ी अल्लाहु अन्हा खेने अहमद जे नाले सां सॾियो। अरब जी रवाज मुताबिक़ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन खे थञ पीआरण लाइ दाई बीबी हलीमा रज़ी अल्लाहु अन्हा जे हवाले कयो वियो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जॾहिं 6 सालनि जा थिया त संदने वालिदा बेवफ़ात करे वई। उन खां पोइ संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब जी संभाल हेठि रहिया। अञा 8 सालनि जा मस थिया त संदन ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब बेवफ़ात करे वियो। उन करे पंहिंजे चाचे हज़रत अबू तालिब सां गॾु रहण लॻा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन नंढे हूंदे खां ई सुलक्षणा, सच्चार ऐं ईमानदार हुआ। उन करे माण्हू खेनि सादिक ऐं अमीन सॾींदा हुआ। पाण सदाई ग़ौर ऐं फ़िक्र में रहंदा हुआ। हिक भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व सहाबिही वसल्लम, जिन हज़रत अबू तालिब सां वापार सांगे शाम पए विया। वाट ते बहिरा नाले राहिब मथनि ककर जी छांव ॾिसी टकरीअ तां लही आयो। हिन पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन जी ज़ियारत कई ऐं संदने पुठीअ मुबारक ते नबूवत जी मोहर ॾिठी। उन खां पोइ हज़रत अबू तालिब खे चयाईं त ही ॿार नबी थींदो।
पोइ खेसि सलाह ॾिनाई त तव्हीं वापसि वञो मतां शाम मुल्क जा हासिद यहूदी हिन मासूम खे को नुक़सान रसाईन। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व असहाबिहि वसल्लम जॾहिं 40 सालनि जा थिया त खेनि ग़ारे हिरा में हज़रत जिब्राईल अमीन नबूअत जो पैगाम आणे पहुचायो। पोइ 23 सालनि ताईं क़ुरान पाक मथने नाज़िल थींदो रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन पंहिंजी नबूअत जो ऐलान कयो ऐं माण्हुनि में इस्लाम जी तबलीग कंदा रहिया। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला जो हुक्म आहे अल्लाह खे हिकु करे मञो उन सां कंहिं खे बे शरीक न करियो ऐं बुतनि जी पूॼा न करियो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन जी उन्हनि ॻाल्हियुनि ते मके जा काफ़र संदनि जानी दुश्मन थी पिया खेनि ऐं संदनि साथियुनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियण लॻा। आख़िरकार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन अल्लाह जे हुक्म सां मके मां हिजरत करे मदीने में अची रहिया। मके जे काफ़रनि उते बे खेनि आराम सां रहण न ॾिनो ऐं केतिरियूं ई जंगियूं लॻियूं जिन में बदर उहद खंदक ऐं ख़ैबर मशहूर आहिनि। जॾहिं मको फ़तह थियो तॾहिं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वाला आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन पंहिंजे जानी दुश्मननि खे बे माफ़ करे छॾियो कंहिं खां को बे बदिलो न वरिताऊं। संदनि अहिड़ी शफ़क़त ॾिसी केतिरनि ई माण्हुनि इस्लाम क़बूल कयो। अहिड़ीअ तरह समूरे अरब में इस्लाम पखिड़िजी वियो।